ये एतरी मजाल जो वडेरे जी जमीन में पानी कढियो थी। कालू पानी के वडेरे पीउ नाहे, पानी सॼे ॻोठ जो आहे, जंहिंजी मर्ज़ी जंहिंमहिल कढे। जबल तोखे वॾो मरण जो शौक़ु आहे। बसड़े वात ॻाल्हा छोड़ा, तू जबल खे धमकी ॾे थो। जबल धमकी न प्यार में समझायूं था, पर छो त पंहिंजी जवानी वञाए थो। जवानी जो तव्हांजी न वञे मां। पर अॼु खां पोइ खाई बि कोन सघंदे। पूरी जिंदगी इन ॻोठ में असां राज कयोसीं, कॾहिं बि मुंहिंजो माण्हू कुझु करे जिंदगी में पहिरियों दफ़ो बीठो आहे। कालू मूंखे ॿुधाए, तव्हांजी कालू मूंखे ॿुधाए, हीउ तव्हांजो असर कंहिं कयो आहे कंहिं? होतारा ही असांजी हालत जबल कई आहे। जबल हू तव्हांजी ज़मीन में पानी कढे पियो, असां उनखे रोकियोसीं, हू कोन मुड़ियो। अरे जबल प्लान पूरा वठंदासीं। दा हाणे जो हाणे इन सूबेदार गंजे के घुराए इन जबल खे उबतो टंगाईंदासीं। उबतो तू न घबराए, असां पंहिंजो पूरो जबल को प्लान वठंदासीं, अॻियां पोयां हिसाब वठंदासीं, जबल खे कोन छॾींदासीं। अदा तारक जबल असांजे ॻोठ में रही ऐं असांजे माण्हुनि खे कुटे थो। मां इन कुते जो अहिड़ो ताशर कंदुमि ऐं पूरो ठुल शहर ॾिसंदो। आ गंजा काथे आ? इन जबल खे गीले खणी आ, गीले असुल अदमो कई वचस। वन वन जल्दी वन। जबल भॼण जी कोशिशि न कजांइ, मुख़्त ई मारिजी वेंदे। साहब पर मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ठारे के थाणे चल, तोखे सभु ख़बर पवंदी हुते। इहा तोखे थाणे ते हली ख़बर पवंदी। हवड़ेर अमजद खान असां जबल खे पकतो आहे, हाणे तव्हां वठी था अचूं। साहब इहा तव्हांजी ग़लति फैमिली आहे, तव्हां कॾहिं बि गॾु न हलंदो।
कमीना केतिरो भई दे कानून खां। उथे अंदर खड़ा बेटाई उथे इमरान यो खान काढे वा ज़ार नाहे सरदार वो शार हुआ कम खां। छाए खान खैर ताए एडो साकी पियो। सरदार इंस्पेक्टर गंजो बेगुनाह वठी वञे पियो। सरदार मुंहिंजो ज़हन कम तो करे उन सां साथ ॾियूं असां। आ इमरान हाणे असां इंस्पेक्टर गंजे जो एड़ो दहशत कंदासीं जो हू वरी कंहिं ग़रीब ते ज़ुल्म न कंदो ऐं न मज़लूम खे बचाईंदासीं। छो जो करे असां पाण अॻ में मज़लूम आसीं। इन इंस्पेक्टर गंजे जे करे ही हथ में हथियार खणनि। अचो सूबेदार गंजा मज़लूमन ते तुम कई दो नवी दे धनु चंगो जो अची वे हिन सागर तोखे भी मारींदुम। अल्लाह तो ख्याल धनु अल्लाह। भजी वे इते भी त खबर पई। अब भलो तो भजिया अगे सरकारी गोली घणी न खपाए। ठीक आ उथिया त हलऊं बात न घणो।